राणी में घिटीअ जे मामले तां ॿिनि भाइरनि में झगड़ो थियो आहे। हिक भाउ तां ॿियो भाउ क़तल थी वियो आहे। नाज़रीन बागरानी खां ॻोठ गुलाम अली ज़हरानी में घिटीअ जे मामले तां ॿिनि भाइरनि में झगड़ो थी पियो आहे। भाउ हथां भाउ क़तल थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे बागरानी मां यासीन मशहूरी। जी यासीन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बागरानी तालुके जे ॻोठ गुलाम अली ज़ुरानी में घिटी जे मामले सां ॿिनि जवाबदारनि हुसैन अली ज़ुरानी ऐं मोहम्मद हसन ज़ुरानी विच में झगड़ो थी पियो, जंहिंमें मुबैना तौरु डंडा ऐं गुंडा नत लॻण सबबि मोहम्मद हसन ज़ुरानी जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ लाड़काने अस्पताल में वियो, जिते हू फौत थी वियो। इन सिलसिले में बागरानी गिरेलो पुलिस जो इहो चवणु आहे त जेको आहे सो घिटी जे मामले सां भाइरनि में झगड़ो थियो, जंहिंमें जेको आहे सो ज़ख़्मी मोहम्मद हसन ज़ुरानी जंहिंखे अस्पताल में वियो, जिते हू फौत थी वियो। ठीकु आहे, वॾी महिरबानी यासीन मशहूरी तफ़सील ॾियण जे लाइ।